गुड़ जे तैयार करण जो शुरुआती मरहलो कमंद जे काने खे हिन चीचड़े मां गुज़ारणो हूंदो आहे जेको कमंद जी गुरीअ खे अलॻि ऐं रस खे अलॻि करे ॾींदो आहे। असांजे इलाइक़े में हिन चीचड़े या वेलणे खे इंजण ज़रिए घुमायो वेंदो आहे, पर केतिरनि ई इलाइक़नि में ॾांद गाॾियुनि तोड़े ट्रैक्टरनि ज़रिए हिन वेलणे खे घुमायो वेंदो आहे। डीजल मशीन थई हिन में हलंदो आहे, इसको जनरेटर भी बोला जाता है और सही काफ़ी इलाकों में ढगों पे भी चलते हैं, ट्रैक्टरों पे भी चलते हैं। ये रस निकालने वाले इसको बेलना भी बोलते हैं, चिचड़ा भी बोलते हैं। कमंद जे काननि मां निकिरंदड़ रस हिन वेलणे खां भठीअ ते मुंतक़िल कई वेंदी आहे। गुड़ खे तैयार करण जे लाइ ॿिनि क़िस्मनि जे तइनि जो इस्तेमालु कयो वेंदो आहे, जंहिंमां हिकु तई चोरस ऐं ॿी तई गोल हूंदी आहे। का जूस है यहाँ पे हो रहा है गर्म, यहाँ से क्रॉस करके वहाँ जाएगा, इसका बनेगा उधर गुड़। सही इनके कढ़ाई चबो आत हिक जे जरूरत हो जे इन शय जो तो पो के कारीगर के मतलब ऑर्डर दे ठाणो। गुड़ तैयार करण लाइ ख़ासि इस्तेमालु हिन वॾी ऐं गोल तईअ जो कयो वेंदो आहे। गुड़ तैयार करण जो ॿियो मरहलो हिन तईअ खां शुरू कयो वेंदो आहे, जंहिंमें कमंद जी रस विझी करे बाहि ज़रिए पको करण लाइ रखियो वेंदो आहे। गुड़ तैयार करण लाइ ॿिनि क़िस्मनि जे केमिकल टार्टरी ऐं निशास्ते जो